घड़ो भगो त घोरियो आसरमल आहेज ला तक न तू मिर रहमतिल्लाह तुरहे इन तरेज हबीबाणे हेज पसी मुह मिहार जो। ही बैत आहे सुर सुहिणी मां। अस्सलाम वालेकुम। सुर सुहिणी जो इहो हिकिड़ो ख़ूबसूरत बैत तव्हां ॿुधो। सुहिणी मिहार वारे दास्तान सां रिलेटेड आहे इहो ऐं पंहिंजी सम्झ मुताबिक़ मां इनखे एक्सप्लेन कयां थी ऐं तव्हां सभिनीनि खे इहा रिक्वेस्ट आहे या दरख़्वास्त आहे त इन्हनि वीडियोज़ खे ॿियनि सां शेयर कयो। आम माण्हू असांजा अॼुकल्ह शाह जे बैतनि खे ॻोठाणनि जी ॻाल्हि नथी कयां, शहरियुनि जी ॻाल्हि थी कयां, त शाह जे बैतनि खे शाह अब्दुल लतीफ़ भुटाई जे बैतनि खे न सुञाणनि था, न सम्झनि था। सो मां वॾी का आलिम फाज़िल त न आहियां, पर पंहिंजी सम्झ आहर मां जेतिरो करे सघां थी उहो मां तव्हां सां शेयर थी कयां ऐं तव्हां सभिनीनि सां खां इहा उमेद थी रखां त तव्हां हिनखे शेयर कयो, अॻियां वधायो। बैत वरी थी पढ़ां, तमामु बहितरीनु। घड़ो भॻो त घोरियो आसरमल आहेज ला तक न तू मिर रहमतिल्लाह तुरहे इन तरेज हबीबाणे हेज पसी मुंह मिहार जो। इहो सुहिणी मिहार जो किसो तव्हांखे ख़बर आहे। सुहिणी रोज़ानो हिकिड़े घड़े ते तरी करे मिहार सां मिलणु वेंदी। हिकिड़े ॾींहुं उनजी निणान कचो घड़ो रखी छॾियो, उन ख़बर पइजी वई त हीअ वञे थी ॿाहिरि, त उहो घड़ो भॼी पियो, ॻरी वियो। जीअं दरिया में लथी तीअं उहो घड़ो जेको ॻरी वियो। त हाणे छा साईं, पहिरियों असां हिनखे ॾिसूं था सुहिणी मिहार जे सिलसिले में। त छा साईं फरमाए थो त घड़ो भॻो त घोरियो, सदको थियो जे भला घड़ो भॼी पियो त ठीकु आहे। आसरमल आहे, आसरो न लाइजांइ, दिलासो आहे इहो सुहिणीअ खे। त घड़ो त भॼी पियो, पर हाणे छा कबो, कुझु करे त कोन थो सघिजे न, कोई हल कोन्हे हुनजो। घड़ो भॻो त घोरियो, सदको थियो, आसरमल आहे, आसरो न लाइजांइ। पोइ हीअ आयत आहे ला तक न तू मिर रहमतिल्लाह, यानी अलाह जी बाज खां कॾहिं नाउमीद न थियो। हिते शाह साईं हवालो ॾिनो आहे आयत जो, त शाह साईं फरमाए थो त अलाह जी उमीद खां कॾहिं अलाह जी महिरबानी खां कॾहिं नाउमीद न थियो। ऐं पोइ चए थो तुरहे इन तरेज, तरेज माना तर जई, स्विमिंग कजई, कोशिशि कजई दरिया में पाण खे बचाइण जी, ठीकु आहे। तुरहे इन तरेज, त इन ॻाल्हि खे यादि रखी, इन तरीक़े खे यादि रखी तूं पंहिंजी तरण जी कोशिशि जारी रखजांइ। माना कहिड़ी ॻाल्हि, त अलाह जी रहमत खां मायूस न आहे थियणो, नाउमीद न आहे थियणो, इहो यादि रखजांइ। घड़ो बि भॼी पियो, का ॻाल्हि न आहे, सदको थियो, पर हाणे आसरो न आहे लाहिणो, अलाह जी रहमत खां मायूस न आहे थियणो, इहो सोचे करे तरण जी कोशिशि जदोजहद जेका आहे जारी रखणी आहे। पोइ चए थो हबीबाणे हेज, आशिक़नि जी जेका मुहबत आहे, सिक आहे, जेका तड़प आहे, हबीबाणी हेज, ठीकु आहे। त पसी मुंहुं मिहार जो, घड़ो बि भॼी पियो, आसरो न आहे लाहिणो, अलाह जी रहमत मां मायूस बि न आहे थियणो, इहो सोचे करे तरण जी जदोजहद जारी रखणी आहे। ऐं जेकॾहिं उहा आशिक़ाणी सची मुहबत आहे, सिक आहे, उहो शौक़ु आहे, उहो तजसुस आहे, त पोइ ज़रूरु मिहार जो मुंहुं ॾिसबो। ॾाढी गहरी ॻाल्हि आहे, हिन जूं डबल मानाऊं आहिनि। हिकिड़ी त इहा थी इन सां रिलेटेड किसे सां, इन तारीख़ी दास्तान सां, ऐं ॿी जेका इन जी माना आहे, इंसान खे शाह साईं सलाह थो ॾिए त हीअ दुनिया हिकिड़ो दरिया आहे, उन में जेकॾहिं असांजा के आसरा लही था वञनि, असांजा के सहारा खसिजी था वञनि, असांखे को ज़रियो अहिड़ो नथो मिले जंहिंजे ज़रिए असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघूं या असां अॻियां वधी सघूं, त शाह साईं चए थो त जॾहिं को आसरो न हुजे, जॾहिं का उमेद न हुजे, जॾहिं हर तरफ़ खां मायूसी ऐं नाउमीदी हुजे, तॾहिं इहो यादि रखो त अलाह जी रहमत खां मायूस न आहे थियणो, ऐं इन आसिरे ते जदोजहद पंहिंजी जारी रखणी आहे, ज़िंदगीअ खे पंहिंजो रवां दवां रखिणो आहे, न मायूस ऐं नाउमीद न आहे थियणो। ऐं क़ुर शरीफ़ में साफ़ फरमायो अलाह साईं त मायूसी कुफ़र आहे, कुफ़र अहिड़ो गुनाह आहे जेको माफ़ु कोन थींदो, ठीकु आहे। त पोइ हबीबाणे हेज पसी मुंहुं मिहार जो, त जेकॾहिं असां में उहा सिक हूंदी, तड़प हूंदी, अलाह जी यादि हूंदी, उन जे आसिरे में, उन में अलाह जी ज़ात में असांखे पको यकीन हूंदो, असांजो ईमान मज़बूत हूंदो, त असां ज़रूरु अलाह साईं जी उहा रज़ामंदी, उन जूं महिरबानियूं, उन जा करम असां हासिलु करे सघंदासीं। सो इहे दुनियावी माना बि ऐं रूहानी माना बि इन बैत जी मूंखे ईअं सम्झ में आई, मूं तव्हां सां शेयर कई आहे। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे बि सम्झ में आई हूंदी।
त ज़रूरु इनखे तव्हां ॿियनि सां शेयर कयो, हिननि वीडियोज़ खे वधि खां वधि ॿियनि ताईं पहुचायो त इहो जेको असांजो हिकिड़ो अज़ीम सूफ़ी शाइर थी गुज़रियो आहे, जंहिंजी दुनिया जी सभिनी ॿोलियुनि में वॾियूं वॾियूं जेके मशहूरु ख़ासि ॿोलियूं आहिनि उन्हनि में उनजे कलाम जो तर्जुमो बि थी चुको आहे। त पर जाने न जाने गुल ई न जाने बाग़ तो सारा जाने है। असां माण्हू सिंधी माण्हू सिंध जा माण्हू अक्सरियत असां मां इहो सभु कुझु नथी ॼाणे, बाक़ी दुनिया खे ख़बर आहे। सो कोशिशि करणी आहे, कड़ी सां कड़ी मिली ज़ंजीर ठहंदो आहे, ॾींहं मां ॾीओ ॿरंदो आहे। हमेशह इहो चवंदी आहियां तव्हां हिन कड़ीअ इन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी थियो, हिन ॾींहं मां हिकिड़ो ॾीओ ॿारियो, कोशिशि कयो। इनशाला वरी ॿिए बेत जी सम्झाणीअ सां मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाहे।